सुहागे जिना ओपन एयर थिएटर में 27 फैज़ अमुन मेलो मुनक़िद कयो वियो। मेले में उर्दू, पंजाबी, सिंधी, बलोची ऐं पश्तो ॿोलियुनि सां तालुक़ रखंदड़ अदीबनि, दानिशवरनि खां अलावा मुल्क जी कुंड कुड़िछ मां 4 रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। फैज़ मुशाइरे जी शुरूआत पंजाबी ॿोलीअ जे बहितरीन शाइर बाबा नजमी कई, जंहिंखे ॿुधी हाज़रीन ते वजद तारी थी वियो। मेले दौरान अॼु जो नौजवान ऐं तलबा तहरीक जे मौज़ूअ ते बहस कयो वियो, जंहिंमें डॉक्टर अमार, उरूज औरंगज़ेब, हैदर भट्ट ऐं ॿियनि हिसो वरितो। उन मौक़े ते मुक़ररनि जो चवणु हो त मुआशिरो पुठिते वञे पियो, आम माण्हूअ जी सोच ते ताला लॻल आहिनि। अहिड़े मौक़े ते फैज़ जे फ़िकिर खे यादि करणु सुठो सावण आहे। मेले में लाल हड़ताल ग्रुप शेख अयाज़ जो कलाम आबदा परवीन जे आवाज़ में बेमौत मुआसी ऐं हो जमालो ते पिणु मख़सूस अंदाज़ में परफॉर्म कयो वियो। लाल बैंड इनकलाबी गीत गायो, जॾहिं नंढड़ी गुलकारा आसमा लाजिम है कि हम भी देखेंगे फैज़ जो कलाम खूबसूरत अंदाज में गाए भरपूर दाद हासिल कयो। सागे कलाम ते पाकिस्तान जी मशहूर क्लासिकल डांसर निगत चौधरी रक्स पेश कयो। अजोका थिएटर पारां बाबा बुले शाह पेश कयो वियो, जॾहिं त मेले में किताबनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। सगड़ी सुर लाल जी, सगड़ी सुर लाल जी, सगड़ी मेरे किसान जी, सगड़ी मेरी आवाम जी, सगड़ी मेरी मजदूर जी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।